सखरन सिंध यूनाइटेड पार्टी सिटी सखरन पारां सुई सदरन गैस कंपनी ख़िलाफ़ अॼु ॿिए ॾींहुं विकासी सरफराज़ मेमण चौक ते धरणो हंयो वियो। इन मौक़े ते SJUP अॻवाननि अयूब खोसो, कासिम सुमरो, सैद जुमन शाह, अली रज़ा बिरोही ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त सुई गैस वारनि असांजो जीवन झंझाल करे छॾियो आहे। गैस न हुजण या प्रेशर घटि हुअण करे ज़िंदगी मफ़लूज थी चुकी आहे। टई वेला मानी पचाइण लाइ हर माण्हू परेशान आहिनि। हुननि चयो त गैस जे घटि प्रेशर सबबि सुबुह जो ॿार बिना नाश्ते जे स्कूल वञनि था, वरी वापसी में मंझंदि जो मोकल थियण खां पोइ बि गैस जी सूरताल साॻी आहे। उन करे ईअं चई सघिजे थो त बुखूं काटे रहिया आहियूं। हुन वधीक चयो त सखरन शहर में गैस जूं नयूं लाइनूं विछाइण लाइ पूरे शहर खे खंडर बणायो वियो आहे, जीअं त प्रेशर पुराणी लाइनुनि खां बि घटि आहे। उन करे असीं मुतालबो था कयूं त गैस जो प्रेशर वधायो वञे, पूरे शहर में खोटियल खॾा भरिया वञनि ऐं लोड शेडिंग ते कंट्रोल कयो वञे। जेकॾहिं मुतालबा न मञिया विया त एहतिजाज जे दाइरे खे वधायो वेंदो, जेकॾहिं मुतालबनि जी मंझता ताईं जारी रहंदो। इन मौक़े ते कुर्बान मक्सी, शहमी जमाली, शौकत मेमण, धणी बख्श खोखर, रईस लुत्फ़ जतोई ऐं रिज़वान राजपूत पिणु मौजूदु हुआ। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।